मटियारी 18 अक्टूबर जे ॾियारे कारसा सानियो ऐं फ़लस्तीन सानियो सोचियल सम्झियल साज़िशुनि जूं कड़ियूं आहिनि। ॿिन्ही वाक़िअनि जी सख़्त मज़म्मत कई था। मखदूम फ़ख़्रुज़्ज़मा साबिक़ MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मा ऐं साबिक़ ज़िला काउंसिल चेयरमैन मटियारी मखदूम फ़ख़्रुज़्ज़मा पारां कारसा सानी जी शहीदनि ऐं फ़लस्तीन जी शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मटियारी में हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जेका जलसे जी सूरत में बणिजी वई, जंहिंजी सदारत साबिक़ ज़िले काउंसिल चेयरमैन मटियारी मखदूम फ़ख़्रुज़्ज़मा कई। जलसे खे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कयो। कारसाज़ वाक़िए जे प्रोग्रामनि में PP चेयरमैन समेत समूरी क़यादत फ़लस्तीनी मुसलमाननि सां इज़हार यकजहतीअ लाइ फ़लस्तीनी मुजाहिदीन वारा रुमाल पाए शरीक थिया। प्रोग्राम में पीपल्स पार्टी ज़िले मटियारी जे सदर सैयद हसन हुसैन शाह जामोर, तालका मटियारी जो सदर सैयद फ़ज़ल हबीब शाह, तालका न्यू सैदाबाद जे सदर रईस गनी मेमण खां सवाइ वॾी तादाद में सपाफ, यूथ, लेडीज़ विंग, लेबर विंग, मिनियॉरिटी विंग जा अॻवान ऐं कारकुननि हमदर्द शरीक थिया। इन जलसे खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तारीख़ी क़ुर्बानीनि सां भरी पई आहे। ॾींहं अवल खां वठी अॼु ॾींहं ताईं पीपल्स पार्टी जा अॻवान तोड़े कारकुन पंहिंजे मुल्क लाइ जानियुनि जो नज़रानो ॾेई रहिया आहिनि, पोइ उहा इमाद जी तारीख़ हुजे या कारसाज़ वाक़ियो हुजे या पोइ लियाकत बाग़ जो वाक़ियो हुजे, हमेशह पीपल्स पार्टी कारकुननि सीनो सुपर रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।